अस्सलामुअलैकुम दोस्तों, मुसलसल सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल सनू उर्फ फ़कीर सनाउल्ला शर जेको पाण खे ग़रीब आवाम जो तर्जमान कोठाईंदो, सो अॼु उनजे बाबति ॿुधायो पियो वञे त उनखे पुलिस मुक़ाबले में जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिंखे कुझु देरि पहिरियों SSP ऑफिस बि आंदो वियो आहे। ऐं उनखां पोइ जॾहिं उते मौजूद तमामु सहाफ़ी हज़रात जेका बीठा हुया, सो उन्हनि पुछो त उनखां कुझु सुवालात कया, जंहिंजा सुवाल ॾाढा दिलचस्प ऐं ख़ुशगवार हुया। तंहिंजे जवाबु ॾियण ते जेको आहे उते मौजूद माण्हू जेको आहिनि पंहिंजी मुर्क पंहिंजी खिल जेको आहे उहो रोके न सघिया ऐं तमामु ऑफिस में जेका बि माण्हू मौजूदु हुआ सो सभु टाकनि में पइजी विया। सो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सनाउल्ला शर जेको मुसलसल सोशल मीडिया ते जेको आहे उहो उनजा मीडिया जेका आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेका आहिनि ॻाल्हियुनि ज़रिए मुख़्तलिफ़ जेका आहिनि हिसाब सां जेका आहिनि वायरल थींदा रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वायरल थींदा रहिया आहिनि। सो उनखे जेको आहे अॼु SSP ऑफिस जेको आहे गिरफ़्तार करे वठी आया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त सनाउल्ला शर खे जेको आहे रवती लॻ नूर शाह वटि जेको आहे मुक़ाबले बाद गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिंजा ॿिया साथी जेका आहिनि उहे फ़रार थी विया आहिनि। दोस्तों, सनाउल्ला शर ते हिन वक़्तु 20 खां वधीक जेका आहिनि उहे केस दाख़िल आहिनि, जंहिंमें हू घुरबल हो। 5 पुलिस एहलकार जेका रवती में शहीद थिया उन केसनि में बि घुरबल हो। उनखां पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ जेका अग़वा जूं वारदातूं आहिनि या जेका भंग वठण जा जेका केस आहिनि उहे बि इन ते दाख़िल आहिनि। उनखां पोइ जेका 2 मुग़वी कुझु वक़्तु पहिरें कचे में क़तल थी विया, जेका धाड़ेल खणी आया उनखे उते क़तल कयो वियो। सो उन्हनि जा केस में बि सनू उर्फ फ़कीर सनाउल्ला शर जेको आहे घुरबल हो। सो जॾहिं अॼु उनखे SSP ऑफिस घोटकी में गिरफ़्तार करे मीरपुर माथेलो आंदो वियो त उते तमामु वॾी तादाद में सहाफ़ी जेका मौजूदु हुया। सो सहाफ़ियुनि सनाउल्ला शर खे सुवाल कयो त तूं सहाफ़ियुनि बाबति इहे अल्फाज़ छो चवंदे आहीं। सो उन ते हू वराणो त मां त सही चवंदो हुउसि, पर इहा ॻाल्हि उन्हनि खे कोन वणंदी हुई। सो ॿियो सुवाल कयो वियो, तंहिं ते सहाफ़ी ऐं ॿिया जेका उते पुलिस ऑफिसर जेका मौजूदु हुया उहे खिल में पइजी विया। उनखां बाद हिकु ॿियो इन सां सुवाल कयो वियो त तूं गिरफ़्तार कीअं थियो आहे। उन वराणियो त मां मुक़ाबले में हुउमि। तंहिं ते सहाफ़ियुनि चयोसि त मुक़ाबले में कीअं गिरफ़्तार थियो। वराणियो त कॾहिं चंड 29 कॾहिं 30 थींदो आहे। सो तंहिं ते जवाबु ॾियण खां पोइ जेका आहिनि सभु जेका उते मौजूदु सहाफ़ी या पुलिस ऑफिसर जेका हुया उहे पंहिंजी खिल रोके न सघिया। सो सनाउल्ला शर ॻाल्हाईंदे चयो त मां ॾोहनि जी दुनिया खां जेको आहे उहो तंग अची वियो आहियां ऐं मां बाक़ाई ज़िंदगी जेकी आहे पंहिंजी उहा इज़त शराफ़त सां गुज़ारणु चाहियां थो। हुन पंहिंजे इन बयान में तमामु जेका ॾोहनि जी दुनिया में हिन टाइम जेका धाड़ेल आहिनि उन्हनि खे हिकु पैगाम ॾिनो त मां तमामु उन्हनि खे पैगाम ॾियां थो त हू ॾोहनि जी दुनिया छॾे करे जेको आहे पंहिंजी इज़त वारी ज़िंदगी गुज़ारनि, छो जो ॾोह जी दुनिया जे करे उहे पाण बि दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं उन्हनि जा औलाद उन्हनि जी फैमिलीज़ जेकी आहे उहा बि ज़लील और ख़्वार थी रही आहे। सो पुलिस जी दावा इहा आहे त सनाउल्ला शर खे मुक़ाबले में गिरफ़्तार कयो आहे, पर जेका सनाउल्ला शर जो ॻाल्हाइणो आहे उनमें को मामिलो ॿियो नज़र अचे थो। वक़्तनि बा वक़्तनि जीअं ॻाल्हि जेकी आहे इहा पुराणी थींदी वेंदी, ईअं ई ॻाल्हि खुलंदी वेंदी त सनाउल्ला शर जी गिरफ़्तारी आख़िर कीअं थी। ऐं तव्हां पाण ॾिसी सघो था सनाउल्ला शर जा ही कपिड़ा वग़ैरह जेका आहिनि फाटल आहिनि ऐं उनखे जेको आहे अखियुनि ते पटी ॿधल आहे। कुझु सहाफ़ियुनि जेको आहे SSP साहिब खे चयो साईं जो जेको आहे उहो सिर्फ़ु अखियूं ढकोसि, बाक़ी ॿियो चहिरो जेको आहे इन जो ज़ाहिर कयो। तंहिं ते SSP साहिब जो जेका हुते मौजूदु माण्हू हुया त उन्हनि चयो इनखे आवाज़ मां हर माण्हू जेको आहे सुञाणे वेंदो आहे। सनाउल्ला शर जेको पुलिस जी जेको आहे उहा शुक्रिया अदागी करे थो, चए थो त मां SSP साहिब जो शुक्रगुज़ार आहियां। त ज़ाहिर ॻाल्हि आहे अहिड़े अल्फाज़नि मां अहिड़े सुवालनि मां मामिलो कुझु ॿियो लॻे थो त सनाउल्ला शर जी गिरफ़्तारी आख़िर कीअं थी आहे। सो पुलिस जी दावत मुक़ाबले जी आहे। वधीक जीअं ॻाल्हि पुराणी थींदी वेंदी ईअं स्टोरी साम्हूं ईंदी वेंदी। वॾी महिरबानी।